अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली का नाज़रीन। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो हैदराबाद में पेश आयो। मासूम ॿारड़ी 6हीं क्लास जी मोमना नारे जो जेकी 3 माड़ तां किरी फ़ौत थी आहे। इंतहाई अफ़सोसनाक ॾुखोयल वाक़ियो आहे। उन ते समूरो सिंध समूरो मुल्क उन ते ॾुखोयल आहे। असां हिन अहम वाक़िए ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन ते शुरूआती तौर ते हीउ जेको वाक़ियो पेश आयो, इन ते तालीम खाते इंक्वायरी कई। इंक्वायरी खां पोइ इस्पताल इन जी स्कूल जी इंतिज़ामिया जी गिफ़लत करार ॾेई रजिस्ट्रेशन मुअतल कई वई आहे। उन खां पोइ जेकी हेड मिस्ट्रेस आहे उन जी बरतरफ़ीअ जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। हीउ हिकु पासो आहे जेकी इंक्वायरी तालीम खाते जी आहे। ॿी इंक्वायरी पुलिस जी हली रही आहे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जॾहिं वालदेन ॻरियूं फ़ीसूं ख़ानगी स्कूलनि जूं भरे थो, पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾे थो, स्कूल जे हदुनि में अचनि था, त उहा स्कूल जी ज़िमेवारी हुजे थी। तालीम सां गॾोगॾु सिक्योरिटी, उन सां गॾोगॾु उन खां सभिनी खां अवल सॼी दुनिया में जंहिंखे ख़ासि तौर ते फोकस कयो थो वञे, ॿार जी ज़हनी नशोनुमा। असीं अॼु इन अहम इशूअ ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजे ॿार जो हिकु त CCTV जेके लॻायूं थी वञनि, त छा फ़क़ति उहे फॉर्मेलिटीज़ आहिनि, उनजी निगरानी कई थी वञे, नथी कई वञे। पोइ हादसो पेश अचे थो, उन खां पोइ फुटेज ज़ाहिर थियनि था, जॾहिं त CCTV हुदा ई इन जे करे त निगरानी कई वञे त जीअं की हादसे थियण खां अॻु में उनखे रोके सघिजे। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। काउंसलिंग ॿार जी छो नथी कई वञे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन समूरी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो ॿारड़ो सॼी दुनिया जा ॿारड़ा ज़हनी तौरु पाण खे महफ़ूज़ सम्झनि था। उनजी सिक्योरिटी हुजे, उनजी तालीम हुजे, उनजी नशोनुमा कई थी वञे। सिंध जे ॿार जिथे वालदेन हेॾियूं फ़ीसूं भरे थो, उन बावजूदि बि हुन सां अहिड़ा वाक़िया पेश छो था अचनि। अॼु इन ते ॻाल्हाइण जी, इन सवालनि खे उथारण जी अॼु इन लाइ बि ज़रूरत आहे त मासूम मोमना जो वाक़ियो पेश अचे थो। इन लाइ ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त अहिड़ा ॿीहर वाक़िया पेश न अचनि। इन जी किथे रोकथाम थिए, असांजे ॿारनि जी काउंसलिंग थी सघे, ॿारनि खे जी निगरानी थी सघे, उन्हनि खे दग राहूं रस्ता सही ॾेई सघजनि। जेको एॾी लापरवाही कई थी वञे, वेंदे वेगन जे खां वठी स्कूल ताईं, ईअं छो थो थिए? छो फ़क़ति कारोबार सम्झो थो वञे, तालीम खे तालीम छो नथो सम्झो वञे? छो नथो ॿार जो फ्यूचर खे फ्यूचर सम्झो वञे? मोमना जी ज़िंदगी हली वई आहे, वालदेन लाज़मी आहे सकरात में आहिनि। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे डॉक्टर मज़हर अली ॾूतियो साहिबु, तालीमी माहिर आहिनि। उन सां गॾोगॾु डॉक्टर जमील जुणजो साहिबु असांखे जॉइन कयो आहे, नफ़्सियाती माहिर आहिनि। असगर खाणोठी साहिबु KTN न्यूज़ जा हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। इन कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते पुलिस, तालीम खातो, लाॻापियल माण्हुनि सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं, हिन केस जे बारे में बि सम्झी सघूं त हीउ केस किथे पहुतो आहे, ज़िमेवारनि खे कटहरे में कीअं आंदो वेंदो, ऐं हिन ते डिस्कशन असां करे सघूं। डॉक्टर जमील साहिबु, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां थी कजे, त तव्हां असांखे ॿुधायो मासूम ॿार जे नशोनुमा जे हवाले सां कहिड़ा स्टैंडर्ड हुजणु घुरिजनि, काउंसलिंग नथी कई वञे, उन जो हुजणु केतिरो ज़रूरी आहे स्कूलनि लाइ? खां पहिरीं तव्हां थोराए आहियां KTN जो ऐं तव्हांजो त तव्हां मूंखे मौक़ो फ़राहम कयो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि सभिनीनि ॿुधंदड़नि ताईं ॾिसंदड़नि ताईं रखां। आउं साईं ॻाल्हि जी शुरूआति ईअं कंदुसि, ज़िंदगी जा जेके पहिरियां 18 साल हुजनि था, उहा कंहिं बि शख़्सियत जेका पर्सनैलिटी डेवलपमेंट आहे उन जे लाइ अहम हुजनि था। हाणे असां वटि जेका स्कूलिंग जी एज आहे, उन ते बि इलाही सारा सवाल या निशान आहिनि त कहिड़ी उमिरि में ॿार खे वञणु घुरिजे। ऐं उन खां पोइ उन जा जेके स्टैंडर्डाइज़ सेट थियल आहिनि, प्राइवेट सेक्टर अलॻि आहे, गवर्नमेंट सेक्टर अलॻि आहे। असांखे किथे बि स्कूल जे अंदरि जेको जुड़ियल मैकेनिज़म आहे जंहिंमें असां ज़हनी सिहत खे ॻोल्हे सघूं, उहो असांखे न पब्लिक सेक्टर में नज़र थो अचे, न वरी प्राइवेट सेक्टर में नज़र थो अचे। जेको पहिरियों जेके इशूज़ ॿारनि सां शुरू थियनि था, उहे एक्चुअली उहे इशूज़ हुजनि था जेके घर खां स्टार्ट थियनि था। हिकिड़ो उहो ॿारड़ो आहे जेको हिकिड़ी ख़ुशहाल ऐं हिकिड़ी जेका आहे उहा कंफर्ट ज़ोन मां जॾहिं पहिरीं दफ़ा स्कूल में वञणु पढ़णु शुरू करे थो, त यकीनन उनजे घर जे अंदरि जेके मसाइल हुजनि था उहे बि उन सां गॾु रहनि था। त जेका पहिरीं शइ उहा इहा आहे त असां ॿार खे पेरेंट्स केतिरो टाइम ॾियनि था या क्वालिटी टाइम ॾियनि था जॾहिं उहो घर में अवेलेबल आहे। जेस पहिरियां जेके अर्ली इयर्स आहिनि उहे ॾाढा डिफिकल्ट हुजनि था, ॿार खे रेपो डेवलप करण में देरि लॻे थी टीचर सां सब्जेक्ट वाइज़। यकीनन सभु ॿार सभिनी सब्जेक्ट में एतिरो होशियारु नथा हुजनि ऐं उन्हनि खे हर वक़्तु कंहिं न क़िस्म जी सपोर्ट जी ज़रूरत हुजे थी। त जेका कन्वेंशनल मेथड आहे उन में जेके पुराणा टीचर आहिनि उन्हनि हमेशह उन्हनि खे बहितर सम्झो वेंदो आहे, छो त उन्हनि वटि गाइडेंस हूंदी आहे। जेका मॉडर्न दुनिया आहे उन में जेको स्कूल काउंसलर्स आहिनि उन्हनि जी अलॻि सां सर्टिफिकेशन थिए थी, उन्हनि जी अलॻि सां तरबियत थिए थी।
ऐं उन्हनि खे कुझु एरियाज़ ॾिना वञनि था, उहे एकेडमिक्स हुजनि था ऐं नॉन एकेडमिक्स हुजनि था। ख़ासि तौर ते वॾी जेका एरिया आहे उहो ॿार जो पंहिंजी एज जे ॿार सां जेको पीयर ग्रुप आहे उन में घणी लर्निंग थिए थी, उनखे फैसिलिटेट कबो आहे। पोइ उन में कॉन्फ्लिक्ट ईंदा आहिनि ॿारनि जे विच में, झेड़ा झगड़ा, या असां स्कूल जे अंदरि ॾिसूं था, ठीकु आहे, त ॿारनि जे मथां जेको आहे उहो हिकिड़ो ॿार आहे ॿिए ॿार खे जेको आहे न कहिड़े तरीक़े सां बुली कनि था। इहे सॼी जेका न दुनिया जा इशूज़ हुजनि था, न सिर्फ़ु असांजा, पर उन में जेका साइकोसोशल प्रॉब्लम्स अचनि था उनखे रिपोर्ट कीअं करिणो आहे, उहो काउंसलर टीचर सां कीअं गॾिजी हुन ॿार जे लाइ कमु कंदो, पेरेंट्स सां गॾिजी कीअं कमु कंदो। हिकिड़ी ट्राइका ठहियल हूंदी आहे, काउंसलर ऐं उन खां गॾु टीचर, उन सां गॾु पेरेंट, उहो सभिनी जॾहिं गॾियल इफर्ट्स वठंदा त उनजो आउटकम ईंदो ॿार जी बहितर एजुकेशन, बहितर कैरियर काउंसलिंग ऐं बहितर पर्सनैलिटी डेवलपमेंट। त असांखे हर जाइ ते लेकिंग नज़र अचनि थियूं। यकीनन असां वटि या त इहो रोल आहे कोन स्कूल काउंसलर जो, जेकॾहिं आहे त किथे दॿियल आहे, अञा ताईं उन ते बहस न थियो आहे, उन ते अञा ताईं कमु न आहे जो असांजी सोसाइटी। डॉक्टर साहब, स्कूलनि जी असां हालति ॾिसूं था त असीं बि मालूमात वरिती आहे त काउंसलर जेके आहिनि स्कूल्स में असांखे नज़र नथा अचनि। सॼी दुनिया जी भेट कयूं था, फर्स्ट नंबर ते काउंसलिंग हुजे थी, ॿार जी तबियत चकास करणु, उन जे अहसासनि खे ॾिसणु, स्कूल जे टीचर्स खे उहो काउंसलर सलाह ॾिए, उहो पंहिंजे पेरेंट्स खे काउंसलर सलाह ॾिए थो। असां वटि अञा ताईं अहिड़े क़िस्म जी का शुरूआति अहिड़ी नज़र नथी अचे। छा था सम्झो केतिरो पाण पोइते आहियूं ऐं कॾहिं अॻियां वधण जी उमेदूं केतिरियूं थियूं नज़र अचनि पाण खे? सर, जिते दुनिया जिदत खां जिदत तरफ़ वञे थी, जिते जेका टेक्नोलॉजी तव्हां असां यूज़ वेठा था करियूं, इहा बि बहितर टेक्नोलॉजी आहे। यकीनन असांखे उहे सभु शौरी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे आम माण्हुनि ताईं पहुचाइणियूं पवंदियूं। हाणे एजुकेशन जा फॉर्मल मेथड्स ख़तमु थिया आहिनि दुनिया में, डिस्टेंस लर्निंग थिए पई। ज़रूरी न आहे त उहो फुल टाइम को काउंसलर अपॉइंट कनि। यकीनन जेकॾहिं उहे 6 महीननि में 3 महीननि में इन क़िस्म जा जीअं स्पोर्ट्स गाला कराइनि था, जीअं साइंस फेस्टिवल्स कराइनि था, या म्यूज़िक जा प्रोग्राम कराइनि था, ईअं इन क़िस्म जा जेके आहिनि उहे काउंसलिंग जा सेशन्स बि ऑफर कया वञनि ॿारनि खे, जंहिंमें एक्सपर्ट्स अचनि, यूनिवर्सिटी जे सिते जा टीचर्स अचनि, जिन जो पहिरीं खां एक्सपायर हुजे थो, उहो अची करे पहिरीं टीचर्स खे ट्रेन कनि। यकीनन असां एतिरा माण्हू हिकदमि न आणे सघंदासीं सिस्टम में। मुंहिंजी ज़ाती राय इहा हूंदी, जेकॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट इन ते कमु करे ऐं मैंडेटरी करे हर स्कूल जे लाइ, त उहो पंहिंजे हिकिड़े टीचर खे मोकिलींदो, सर्टिफिकेशन थींदी हुनजी स्कूल जेको आहे कैरियर में या स्कूल काउंसलिंग में। ऐं हिकु सीनियर टीचर जेकॾहिं अची करे ट्रेन थींदो त उहो यकीनन 3 महीननि में 6 महीननि में उनजो आउटपुट अचणु शुरू थींदो। पोइ उन खां सिर्फ़ु उहो ई कमु वरितो वञे, न सिर्फ़ु की उहो ॿारनि जे लाइ काउंसलिंग प्रोवाइड करे, ऐं न उन खां वरी जेका टीचिंग आहे उहा न वरिती वञे बाद में। त इहा हिकिड़ी राय आहे मुंहिंजी, इनखे ॿिया दोस्त कहिड़े नमूने सां ॾिसनि था, उहे पंहिंजा इनपुट ज़रूरु ॾींदा। ठीकु आहे डॉक्टर साहब। डॉक्टर मज़र साहब, छा था सम्झो तव्हां हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो? दुनिया जी तालीम खे ॾिसूं था, पंहिंजे ॿारनि जी हालतुनि खे एतिरे क़दुरु तव्हां बि ॾिसो पिया, तव्हांजा बचा पढ़नि था, असांजा पीउ मां माना सरकारी स्कूलनि खां प्राइवेट स्कूलनि ॾे वञी ॻरियूं लखे रुपया पैसा भरे थो, फीसूं भरे थो, फ़क़ति उन लाइ त उनजे ॿार जो मुस्तक़बिल ठहे, उहो अॻियां वधी सघे। हीअ सूरत हाल आहे। मासूम मोमना 3 माड़ तां किरे थी, उनजी जांच हलंदड़ आहे। उहा किराई वई, किरी पई पाण, उन जा छा सबबु हुआ, छो किरी, छो टपो ॾिनो, अगरि टपो ॾिनो त छो ॾिनो, उन जा खोड़ सारा सबब आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो त तालीम जा स्टैंडर्ड्स कहिड़ा हुजणु घुरिजनि? छा असां पंहिंजे ॿार खे ॾियूं, छा ॾियणु घुरिजे असां पंहिंजे ॿार खे? सही, महिरबानी। हिकु त पहिरियां त अफ़सोस था कयूं त जेका मोमना नारे जा जो वाक़ियो थियो आहे, ॾाढो अफ़सोसनाक आहे, न थियणु खपे। असांजो मुस्तक़बिल हुई, पूरे समाज जो, पूरी क़ौम जो मुस्तक़बिल हुई, हू डेफिनेटली परी वॾी थी ऐं हिन क़ौम लाइ, हिन धरती लाइ, हिन मुल्क लाइ पंहिंजो किरदारु अदा करे आहे। त इहो अफ़सोसनाक वाक़ियो थियो। ऐं प्रॉब्लम इहो आहे, हिते सम्झणु घुरिजे, असां स्कूल, पेरेंट्स नो डाउट इहे ज़िम्मेवार आहिनि, इंतिज़ामिया बि ज़िम्मेवार आहे जेका स्कूल खोलण लाइ परमिशन ॾिए थी। हिते स्कूल बिज़नेस थी वियो आहे। मसइलन तव्हां वटि पैसो आहे, हाणे तव्हां मुख़्तलिफ़ बिज़नेस कयो था, त तव्हां हाणे इहो बि चवंदो मां इन्वेस्टमेंट कयां ऐं कोई स्कूल एस्टेब्लिश कयां, इन्वेस्टमेंट थी वई, जेको स्कूल जो पर्पज़ आहे उहो न थियो। जॾहिं तव्हां इन्वेस्टमेंट कंदव त पोइ तव्हां प्रॉफिट, तव्हां प्रॉफिट बि उन लाइ सोचींदो त केतिरो प्रॉफिट ईंदो, ऐं जॾहिं प्रॉफिट अचे थो त तव्हांजी इहा कोशिशि हूंदी त मिनिमम एक्सपेंसिस थियनि, मैक्सिमम प्रॉफिट हुजे। असां वटि पाकिस्तान में जेको स्कूल आहे इन बेस ते हले पियो, हिकु बिज़नेस एंटिटी आहे जंहिंजो मोटिव इहो आहे टू अर्न प्रॉफिट, पैसो कमाइजे, मिनिमम घटि में घटि ख़र्चु कयूं ऐं वधि में वधि असीं कमायूं, इहो आहे। इन जे करे जेको स्कूल में तालीमी कल्चर आहे उहो डेवलप न थी सघियो आहे, ऐं ॿारनि खे प्रॉपर जेको आहे
तालीम नथी मिले, नतीजे में मोमना जहिड़ा ॿिया वाक़िया थियनि था। ऐं मोमना जो वाक़ियो त असांजे साम्हूं अची वियो, सुइसाइड थी, उनजा जेके बि रीज़न आहिनि पुलिस उनखे इंक्वायरी कंदी, पर इहो वाक़ियो छो पेश थियो, इन ते इंतिज़ामिया खे, जेके फॉर एग्ज़ाम्पल हिते एजुकेशन डिपार्टमेंट आहे जेको हिनखे परमिशन ॾिए थो, उहो सोचे। हाणे हिकु स्कूल आहे थियणु ईअं घुरिजे, जेको तव्हां चओ त तालीमी स्टैंडर्ड असां त जीअं साईं जुनेजा साहिबु ॻाल्हायो, ॾाढो सुठो ॻाल्हायो, त जेके हुनजा साइकोलॉजिकल एजुकेशनल साइकोलॉजी जा स्टैंडर्ड हुननि ॿुधाया। असां वटि स्कूल खुलण वक़्तु के शर्त त हुजनि, के शर्त न आहिनि, स्कूल तव्हां खोले ॾियो। स्कूल में हिकु त तालीम खां अलावा तव्हां ॻाल्हियूं कयां, तालीम त आहे ई आहे, उते असां वटि क्लास ऐं कोर्स असेसमेंट आहे ई कान। कोर्स असेसमेंट जो मक़सदु इहो आहे त ॿार हिकु जेकॾहिं 1 क्लास में आहे, 2 में आहे या 6 में आहे, त उनजा कोर्स केतिरा आहिनि, छा हू उन्हनि कोर्सिस खे पढ़ी सघे थो, उनजी लेवल जा आहिनि, जेतिरा हुजणु खपनि ओतिरा आहिनि, हुनजी एज खे बि ॾिसणो आहे। क्लास असेसमेंट, क्लास में ॿार केतिरा हुजणु घुरिजनि, हिकु टीचर जो ऐं स्टूडेंट जो रेशो छा हुजे, उहो आहे। क्लास जी इन्वायरमेंट हेल्दी आहे, मीन्स उते हू हवा, खुलियल हवा अचे थी, रोशनी अचे थी, या बंदि आहे। इहे छा आहिनि, इहे साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स डेवलप था कनि। नंबर 2, उते छा गुड कल्चरल इन्वायरमेंट आहे, जिते ॿार ऐं टीचर जो हिकु फ्रेंडली एटीट्यूड बि हुजे, त फ्रेंडली एटीट्यूड हुजे, त टीचर ऐं स्टूडेंट्स जो पाण में केतिरो आहे, ऐं ताकी स्टूडेंट पंहिंजा मसइला टीचर खे ॿुधाए, उहो न आहे। छा स्कूल मैनेजमेंट स्कूल में ट्रेनिंग ॾिए थी, रिसोर्सिस प्रोवाइड ट्रेनिंग लाइ करे थी, टीचर्स ॿारनि ऐं स्टाफ खे सपोर्ट करे थी, उहा इन सेंस में त ॿारनि खे ॿुधाइजे त ही हेज़ार्डियस आहिनि, ही नुक़सान ॾियण वारा कम आहिनि, ही भला कम आहिनि। टीचर्स खे इहा ट्रेनिंग ॾियनि त पढ़ाई सां गॾु उनजी तरबियत बि कयो। असां वटि इहा बदनसीबी आहे त असांजे स्कूलनि में तालीम ॾिनी थी वञे, तरबियत नथी ॾिनी वञे। नतीजे में असांजो टीचर ॿारनि ते लोड विझे थो स्टडी जो, असाइनमेंट्स ॿार स्कूल में त परे ई परे थो, वरी उहे असाइनमेंट्स होमवर्क जंहिंखे चवनि था घर खणी थो अचे, वरी उहो घर पढ़े थो, वरी घर वारनि जो ॿार ते प्रेशर, स्कूल जो प्रेशर, त उनमें हिकु एंज़ाइटी डेवलप थी थिए, साइकोलॉजिकल डिसऑर्डर उनजा डेवलप था थियनि, उन डिप्रेशन डेवलप थिए थो, जेको हिकु रीज़न थी सघे थो कंहिं ॿिए हिकिड़े ख़तरनाक क़दम खणण लाइ। इन खां पोइ हिकु असां वटि रिस्क साइन हूंदा आहिनि स्कूलनि में, ऐं पाण तालीम सां वास्तो थो रखां, कंहिं बि स्कूल में तव्हां वञो तव्हांखे रिस्क साइन नज़र न ईंदा। त हिकु त स्कूल में रेलिंग हुजे ई न, त कॉरिडोर में 3rd फ्लोर ते 3 फ्लोर ते रेलिंग आहे, जिथे नंढड़ी जेका बीठी आहे उतां किरी पई आहे या ख़ुदकुशी कई अथई, जेको बि प्रॉब्लम आहे, पर उहा रेलिंग हुजे ई न, उहा छित ताईं ॻंढियल हुजे। ॿियो जेकॾहिं तव्हां न आहे त तव्हां रिस्क साइन हणो त हिते बीहणु ख़तरो आहे, तव्हां किरी सघो था। इन खां सवाइ ॿारनि खे हरास कयो थो वञे, उन्हनि खे तंज़ कई थी वञे, जंहिंखे बुलैंग चवनि था। हाणे उहा वर्बल बुलैंग हुजे, फिज़िकल बुलैंग हुजे, सोशल बुलैंग हुजे, हाणे त साइबर बुलैंग बि आहे, त सोशल मीडिया ते बि तंज़ूं कयूं थी वञनि। त छा उनखे टीचर तंज़ ॿार खे करे थो, ॿिया उनजा क्लासमेट तंज़ कनि था, ॿियो को मसइला, इहे साइन लॻल हुजनि, रिस्क जा हुजनि, त हिते बीहो हिते न बीहो, स्टाफ वेजिलेंट हुजे, ॿारनि ते नज़र हुजे। ऐं जेका तव्हां ॾाढी अहम ॻाल्हि उथारी त CCTV जो कमु छा आहे, छा CCTV खे कोई मॉनिटर करे थो? हाणे स्कूल टाइम में उनखे फुल हिकु माण्हू 1-2 हुजनि जेके मॉनिटर कनि, ऐं उन खां पोइ बि सिक्योरिटी पर्पज़ लाइ को न को सिक्योरिटी गार्ड उते वेठो हुजे, त उहो छा मॉनिटर थिए थो? इहे अहम शयूं आहिनि। त असां वटि लेक ऑफ कम्युनिकेशन आहे स्कूलनि में, एंड उहे एड्रेस नथा कनि ॿारनि खे। टीचर पढ़ाइण खां सवाइ हुनजी मॉरल बिल्डिंग ते, करेक्टर बिल्डिंग ते ॻाल्हाए नथो। त हिकु सुठे स्कूल लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि जी, इहे ज़रूरी आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका नंढड़ी नारे जो डेथ थियो आहे, या त इन्हनि मां को न को रीज़न हुनजे पुठियां हूंदो। घर वारा हुनखे टाइम नथा ॾियनि, घर वारा पंहिंजे घर जे कमनि में, ऑफिस जे कमनि में शाम जो TV खोले वेहनि था, मोबाइल ते वेहनि था, ॿार खे मोबाइल ॾेई छॾे वञनि या ट्यूशन टीचर जे हवाले। ऐं ॿार आइसोलेशन में हलियो थो वञे। ॿार जॾहिं आइसोलेशन में वेंदो त डेफिनेटली उहो डिप्रेशन में वेंदो, हू उन में एंज़ाइटी डेवलप थींदी, ऐं पोइ कंहिं बि क़िस्म जो क़दम खणी थो सघे। तव्हां ॾिसो केतिरा, हीअ त हाणे हिन जंप कयो आहे, ॿार तव्हांखे फिज़िकल टार्चर था कनि। हाणे मां रिसेंटली हिकु वाक़ियो पियो, क्लास में को ॿारु वेठो, को टीचर हुनखे असाइनमेंट ॾिनी, उते वेठे किरी पियो, डेथ थी वियो। त इनखे चेक एंड बैलेंस केरु कंदो? पेरेंट्स कंदा। ऐं इंतिज़ामिया हिननि खे इंश्योर करे थो, केतिरियूं ट्रेनिंग्स पंहिंजे टीचर खे कराइनि था, स्टाफ खे कराइनि था, ऐं
क्लास में ॿारनि खे एथिक्स सां ऐं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे हवाले सां केतिरियूं ट्रेनिंग कराइनि था, डिप्रेशन एंज़ाइटी मां निकिरण जे लाइ केतिरियूं ट्रेनिंग कराइनि था। इहे सभु शयूं आहिनि जेके सुठे स्कूल में हुजणु घुरिजनि। हीअ असांखां एतिरियूं फीस था वठनि ऐं लोड। मुंहिंजो ॿारु कंहिं प्राइवेट स्कूल में पढ़े थो, ॿ क्लास में आहे, टू क्लास में 8 कोर्सिस आहिनि ऐं 8 कोर्सिस हू उते पढ़े, वरी उहे 8 कोर्सिस घर में पढ़े। हुन लाइ तो पंहिंजे लाइ टाइम वियो एंटरटेनमेंट जो। हर 15 ॾींहं महीने में उन खां टेस्ट वरिती थी वेंदी, ॿार मथां एॾो बोझ रखियो थो वञे, तो मेंटली डिस्टर्ब थी था वञनि। सॼो स्कूल जो इंतज़ामिया जी ज़िम्मेवारियूं, सरकार जूं ज़िम्मेवारियूं। डॉक्टर साहब इन ते हरासमेंट बि थिए थी। जी हाँ, बिल्कुलु इन ते पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था, हरासमेंट वारे मामले ते। असगर, ही मोमना मासूम जो केस हाणे किथे पहुतो, पुलिस उन लाइ कहिड़ी इंक्वायरी कई आहे, कहिड़ा क़दम खया आहिनि, उन हवाले सां असांखे ॿुधाइजो। असगर, आवाज़ अचे थो तव्हां ॾे? जी जी अचे पियो, मुंहिंजो अचे थो? जी असगर, अचे थो आवाज़ तव्हांजो। असगर, मां तव्हां खां मालूम पिया कयो त ही केस हाणे किथे पहुतो आहे? मोमना वारे मामले जी इंक्वायरी पुलिस कई आहे, तालीम खाते कई आहे, कहिड़ा इंक्वायरीअ में ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि? असल पहिरीं त तव्हांखे आउं जेको पुलिस पारां हिन हवाले सां क़दम खयां विया आहिनि त उन हवाले सां तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि त काल्ह जीअं इहो वाक़ियो पेश आयो त SSP हैदराबाद 5 रुकनी कमेटी ठाही, ASP कैंट अलीना राजपत जे सरबराही में, जंहिंमें SHO कासमाबाद, SHO नसीम नगर, DSP कासमाबाद शामिल हुया। अॼु उन कमेटीअ पहिरियों भेरो सिटी स्कूल कासमाबाद जे जिना कैंपस जो दौरो कयो आहे ऐं थोरी देरि अॻु ASP कैंट जेका हिन कमेटी जी सरबराह आहे उन ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त उन्हनि जंहिं वक़्तु मोमना नारे जो उन तां 3rd फ्लोर तां ग्रिल तां पाण उछलाए पई, टिपो ॾिए पई, त उन वक़्तु जेके उते 2 उस्ताद मौजूदु आहे जेके उन शागिर्दाणे खे रोकण जी कोशिशि बि कनि था, त उन्हनि खां बि बयान वरिता विया आहिनि। त ASP जो चवणु आहे त उन्हनि उस्तादनि जेको शुरूआती तौर ते बयान ॾिना आहिनि, त उन्हनि जो इहो चवणु आहे त उमूमन ईअं ॾिठो वियो आहे उते स्कूल में त शागिर्द टिकटॉक वग़ैरह ठाहिण जहिड़ी इन्हनि ग्रिलुनि ते चढ़ी बीहंदा आहिनि ऐं उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी कंहिं क़िस्म जी तौक़ न हुई त को शागिर्दाणी हितां टुपो ॾींदी। तंहिं करे हुननि नॉर्मल वे में उन शागिर्दाणे खे रोकण जी कोशिशि कई, हुनखे चयो त बाबा हेठि लह, ऐं हू जीअं ई उन्हनि उस्तादनि पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त हू जीअं शागिर्दाणे जे वेझे पहुता त हुन टिपो ॾिनो त उहो थोरो सेकंडनि जा लम्हा हुआ। उन हिकु उस्ताद, तव्हां जेको CCTV फुटेज पाण खे कल्ह मिलिया उन में बि वाज़े नमूने में अचे पियो त हिकु उस्ताद शागिर्दाणे खे रोकण जी कोशिशि करे थो त शागिर्दाणे जो जेको स्वेटर पातल हुयो त उन स्वेटर जो अधु हिसो उन उस्ताद जे हथ में अची वियो ऐं मोमना ज़मीन ते ग्राउंड ते वञी किरी आहे। और उन खां सवाइ पुलिस जी टीम जो सिटी स्कूल जे इंतज़ामिया खां बयान वरिता आहिनि, जॾहिं त उन क्लास रूम जूं जेके शागिर्दाणियूं हुयूं, जेके 2 टीचर्स आहिनि क्लास में, उन्हनि खां बि बयान वरिता। असगर, ॻाल्हि ॿोल असगर पाण जारी रखूं था। मैडम रफ़िया मला असांखे जॉइन कयो आहे, एडिशनल डायरेक्टर आहिनि प्राइवेट स्कूल्स जी। अस्सलाम वालेकुम मैडम रफ़िया। वालेकुम सलाम। मैडम, मोमना जे हिन अफ़सोसनाक ॾुखायल वाक़े ते असां अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। तालीमी माहिर बि आहिनि, नफ़्सियाती माहिर बि असां गॾु आहिनि। तव्हां पारां कहिड़ा क़दम खयां विया आहिनि हिन वाक़े खां पोइ? हिन वाक़े खां पोइ सैयद सरदार अली शाह मिनिस्टर एजुकेशन फिल-4 नोटिस वरितो। ईअं असां सभु बि चौकस थी वियासीं, छो त हिकु औरत हुअण जे नाते सां या माउ हुअण जे नाते सां त मूंखे बि धीउ आहे, माण्हू जो हां फाटी थो पए अहिड़ी का ॻाल्हि ॿुधे थो त तमामु घणो अफ़सोस थियो। असां पंहिंजी कमेटी खे उन वक़्तु ई मोकिलियो, स्कूल उहा पहुती, उनजी जेका CCTV फुटेज वठी आई ऐं ॾिठा, उन मां असांखे त तमामु घणो अफ़सोस थियो आहे त हू माण्हू जेको उन नंढड़ी सां ॻाल्हाए थो ऐं वक़्तु ज़ाया कयो अथसि, एतिरी बेहसी आहे जेकॾहिं उनखे हथ विझी वठे हा त इहो वाक़ियो न अचे हा। पर पोइ बि मूंखे हैरत ई उन माण्हूअ जे एटीट्यूड ते त वरी आराम सां कमरे में हलियो थो वञे जो बि ही रड़ियूं करे त हेठां ई को माण्हू गॾु थिए ऐं ही ॿारड़ो हलियो वियो आहे। त इहा ॾाढी स्कूल जी वॾी नेग्लिजेंस आहे। ऐं तव्हांजे चैनल जे तवसुस सां मां सभिनी खे इहो चवंदसि त CCTV कैमरा इन लाइ न लॻाइबा आहिनि, माण्हू मरी वञे, बांह भॼी पए, टंग भॼी पए, त उन खां पोइ असां फुटेज वठूं। उहे फुटेज त असांखे कमु अचनि था इन्वेस्टिगेशन जे पॉइंट ऑफ व्यू सां,
पर पोइ ॿार त कोन थो वापसि अचे न, त उनखे जेको प्रिंसिपल वेही सॼो ॾींहुं टीवीअ ते मॉनिटर कंदी आहे त हू छा था ॾिसनि। ॿार किरे थो, ॿार मथे चढ़े पिए थो, कंहिंखे नज़र ई नथो अचे, जंहिंखे नज़र आयो आहे उनजी एॾो एटीट्यूड आहे बेहसीअ वारो। असां हिनजी रजिस्ट्रेशन मुअत्तल करे प्रिंसिपल खे टर्मिनेशन जो ऑर्डर ॾिनो आहे ऐं इहो बि सिफारिश कई आहे त हिन ॿिन्हिनि माण्हुनि खे मशकूक आहिनि तो जांच में विधो वञे। अच्छा मैडम, तव्हां ॻाल्हि ॿोल कई त हीअ जेकी CCTV आहे अगरि उनखे रुॻो फॉर्मेलिटी तौरु वठनि था, हाणे उन ते अमल दरामद कीअं कराइजे? त उहो जीअं तव्हांजो कमु, उन ते अमल लाइ तव्हां हाणे कहिड़ियूं हिदायतूं जारी कंदव त फ़क़ति CCTV खे फॉर्मेलिटी न, उनखे बाज़ाब्ता तौरु निगरानी कई? असांजो मिनिस्टर एजुकेशन से सरदार अली शाह साहब सां डिस्कस कयो आहे बाज़ाब्ता त ही जेके नफ़्सियाती इशूज़ आहिनि ॿारनि में, त घर में पेरेंट्स तवजो नथा ॾियनि, या उस्ताद ॿारनि खे डिप्रेशन में था विझनि, तवजो नथा ॾियनि, या ॿार जेको आइसोलेशन में थो वेहे त उनखे ज़्यादा तवजो जी या नोटिस वठण जी ज़रूरत आहे, CCTV कैमरा खे मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे, त वक़्त खां पहिरियां ख़बर पवे। त इहो सभु कुझु असांखे अॼु ऑर्डर्स मिलिया आहिनि ऐं बाज़ाब्ता हिकिड़ो SOPs जो असां सर्क्यूलर बि तमामु रीजनल डायरेक्टोरेट्स जे लाइ ऐं कराची जे स्कूलनि जे लाइ जारी करण वारा आहियूं। अच्छा मैडम, डॉक्टर जमील बि असां सां गॾु आहिनि, डॉक्टर मज़हर साहब बि गॾु आहिनि। हिते ॻाल्हि ॿोल जेकी डिस्कस हेठि आई आहे त असांजे स्कूल्स में सॼी दुनिया में काउंसलिंग जो आहे मामिलो, उनखे लाज़मी करार, पाण वटि काउंसलर न आहिनि, उनजे करे ॿार जी ज़हनी नशो नुमा लाइ तव्हां उन लाइ का प्लानिंग ठाहींदव, उन ते अमल कराईंदव त जीअं हर स्कूल में काउंसलर हुजे जेको ॿार जी ज़हनी नशो नुमा उनजी काउंसलिंग करे सघे? असल में इहो तमामु बहितरीनु डॉक्टर जेको आहे पॉइंट कयो आहे, पर हाणे अनफॉर्चुनेटली मूंखे अफ़सोस सां इहा ॻाल्हि थी करणी पए त जंहिं स्कूल में इहो वाक़ियो थियो आहे उते काउंसलर बि आहे। अच्छा। फिजियोथेरापिस्ट सां गॾु साइकोथेरापिस्ट बि आहिनि। अवेयरनेस जा सेशन असांजी पंहिंजी टीम बि उते ॾेई चुकी आहे, मां पाण बि वञी ॾेई चुकी आहियां, ऐं पोइ बि उनजे बावजूद बि एतिरी नेग्लिजेंस थी आहे, उहो माना ॾाढो अफ़सोस थियो आहे। बाक़ी जंहिं स्कूल में पर्टिकुलर ॻाल्हि थी थिए त उते काउंसलर ऐं गाइडेंस जा माण्हू आहिनि बाज़ाब्ता। हिननि जा कराचीअ में वर्कशॉप थींदा आहिनि, हैदराबाद वारनि जा, जंहिंजो मां पाण हिसो रही आहियां, पर मेजॉरिटी में असां वटि वाक़ई नफ़्सियाती काउंसलिंग नथी थिए। हाणे मस वञी कैरियर काउंसलिंग शुरू थी आहे, पर हिन वाक़ई अखियूं असांजूं कटियूं आहिनि। असां सभिनी खे इहो बि रिकमेंड कंदासीं ऐं इहो तमामु सुठो नुक़्तो हिननि रेज़ कयो आहे। मैडम, इएं चई सघिजे थो या ईअं नज़र अचे थो पाण खे त ॿार ॾे जेकी असांजी रविश आहे मुआशिरे जी हुजे, स्कूल इंतिज़ामिया जी, या ॾिसो पिया त इहा बहस ई न आहे असां पंहिंजे ॿार लाइ। दुनिया ॿार खे वॾी अहमियत ॾिए थी, असां ॿार खे एॾो सीरियस नथा वठूं। असल में हीअं त पूरी दुनिया में जेको हिन वक़्तु ॿार आहे न, उन्हनि जी पॉलिसीज़ जेका आहे उहा स्टूडेंट सेंटर्ड ऐं चाइल्ड सेंटर्ड आहे, पर असां वटि अॼु बि ॿारनि जो फ़ैसिलो पेरेंट सेंटर्ड आहे। वालदेन कंदा आहिनि ऐं ॿार खे नंढड़ो सम्झी उनजे हथनि खे इग्नोर कंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधंदा कोन्हनि, ॿार खे केरु घर ते ॿुधे कोन थो, तवजो कोन थो ॾिए, ऐं ॿार ते रुॻो पढ़ाई आहे। असांजे माइटनि खे रुॻो अलाए छा आहे त ॿार खे सम्झ में अचे न अचे त बि O लेवल स्कूल में विझणो आहे, एलीट स्कूल में विझणो आहे, भला बाबा हुनखे मैट्रिक करायो, जेका हुनजी मेंटल अप्रोच आहे। असांजे ॿारनि खे असां तमामु घणो स्टडी में बि प्रेशराइज़ कयो आहे। हुननि जो बचपन जेको इंजॉय करण जो टाइम आहे, असां ऐं तव्हां बि त कयो। ॻोठनि जे पीलनि स्कूलनि मां पढ़ी कराची में ऑफिसर जी कमु कयूं था। ही ॿार जेके सुठनि स्कूलनि में पढ़नि था, जंहिंजो असां बेस ठाहियूं था, छा उहे पाण खे साबित न करे सघंदा? असां ॿार खे तमामु घणो ओवर बर्डन करे उनजी जेके एबिलिटीज़ ऐं कैपेबिलिटीज़ उन ते सप्रेस था कयूं, त हुन में नफ़्सियाती इशूज़ था अचनि। कॉम्पिटिशन में फलाणे जी धीउ हेतिरा नंबर खयां, फलाणे जी धीउ हे नंबर खयां, बाबा ॿार खे असां सफ़ा रोबोट करण जे चकर में लॻा पिया आहियूं, जंहिंजे करे ॿार नफ़्सियाती तौर ते मरीज़ थींदा था वञनि, बीमार ॿार तां इहो बोझ कीअं हटाइजे? जीअं त तव्हां तालीम खाते जा ऑफिसर बि आहियो, हिते बि इहा ॻाल्हि डिस्कस हेठि बि आई आहे त हेॾो वॾो सिलेबस हर महीने मुख़्तलिफ़ उन खां इम्तिहान वरिता था वञनि, बोझ आहे ॿार जे मथां, जेको हर पीउ माउ बि इन ते ॻाल्हाए थो, उस्ताद बि ॻाल्हाए थो, इनखे हल्को कीअं कजे, ॿार जीअं नॉर्मल थी सघे? बाबा साईं, तव्हां ॾिसो त तालीम जो जेको आहे असांजो सिस्टम, उन में जेको असां हाणे सर्क्यूलर रिसेंटली इशू कयो आहे त पहिरें खां
3 दर्जे जे ॿारनि जो इम्तिहान न वठो वञे, उन्हनि खे प्रोमोट कयो वञे त तव्हां सॼी मीडिया में ॾिठो त केॾी वावेला थी आहे। असां ते पेरेंट्स जो बि प्रेशर, असांजे ॿारनि जो इम्तिहान वरितो वञे त एसोसिएशन जो प्रेशर। बाबा पूरी दुनिया में 8 दर्जे ताईं ॿारनि जो इम्तिहान न वरितो वेंदो आहे, उन्हनि जूं जेके एबिलिटीज़ उन्हनि खे उभारियो वेंदो आहे, उन्हनि खे सेखारियो वेंदो आहे, पॉलिश कयो वेंदो आहे। पर अनफॉर्चुनेटली असां वटि वरी सभु ॻाल्हि उलट आहे। असां ॿार खे रिलीफ ॾियण जे लाइ 1 खां 3 ताईं चऊं था त नंढड़ो आहे, सिर्फ़ु सिखे ऐं इंजॉय करे, ग्रूम थिए, लैंग्वेजिस सिखे त उहो इम्तिहान न ॾिए। त उन ते बि हिते एॾी वावेल आहे। महकमा तालीम त नवां स्टेप्स खणे थो पर उनखे ई एब्ज़ॉर्ब नथा कनि। सही, ठीकु आहे मैडम रफ़िया। डॉक्टर मज़हर साहब, मैडम रफ़िया जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ॿारनि वारे मोकल वारे हिन इम्तिहाननि खां आजो करार ॾियण वारे मामले ते तालीम खाते फ़ैसिलो कयो त उन्हनि खां इम्तिहान न वरिता वञनि 3 क्लास, जंहिं ते खोड़ सारी मैडम मूजिबि त तनक़ीद बि थी आहे। त तालीम खाते जा इन क़दम खे कीअं था ॾिसो ऐं कीअं बहितरियूं कीअं आणे सघजनि थियूं? बिल्कुलु, ही जेको तालीम खाते वरितो आहे इहो वाक़ई इम्तिहान न हुजणु घुरिजे। ऐं हिते मैडम रफ़िया सां हिकु ॻाल्हि कंदुमि जेको हिननि चयो। ऐं ॾिसो नी, असांजा सभिनी जा ॿार आहिनि, मैडम जा ॿार बि हूंदा। मैट्रिक 9 ॾहीं में बोर्ड तरफ़ां हिकु सिलेबस आहे ऐं उहो इंटर ताईं आहे, वरी यूनिवर्सिटियुनि में हिकु सिलेबस आहे। अहिड़ी तरह असांखे सेंट्रली, हाणे जीअं मैडम रफ़िया संभाले पई, त हिननि खे सेंट्रली हिकु सिलेबस ठाहिणो पवंदो। हिकिड़ो ओ लेवल आहे कैम्ब्रिज एजुकेशन सिस्टम लाइ, ॿियो नॉन कैम्ब्रिज एजुकेशन सिस्टम लाइ। उन तहत हर स्कूल पाबंद हुजे त उन सिलेबस तहत पढ़ाइनि। हिकु त तालीम उहा असांजी पंहिंजी थींदी, ईअं न थींदो त हिन स्कूल जो सिलेबस ॿियो आहे, मां पंहिंजा ॿार हिन स्कूल में मोकिलियां, गवर्नमेंट स्कूल जो सिलेबस सुठो न आहे, मां उते मोकिलियां। त सिलेबस हिकिड़ो यूनिफॉर्म हुजे, कम अज़ कम असांजे सूबे जो यूनिफॉर्म हुजे। ऐं उन में माहिर विहारनि जेके इहो तइ कनि त नर्सरी लाइ छा सिलेबस हुजे। हाणे नर्सरी लाइ बि 5 कोर्स आहिनि, ॿार जेको 3 साल जो आहे, 4 साल जो आहे। ऐं वरी ॿियो नोटिफिकेशन इहो हुजे एजुकेशन डिपार्टमेंट लाइ, जंहिंखे अदी रफ़िया हेड पई करे, कंहिं बि ॿार खे 4 साल खां अॻु में एडमिशन न ॾियनि। हिते 2.5 साल जो ॿारु, 3 साल जो ॿारु स्कूल पैसे कमाइण लाइ, छाकाणि त स्कूल न आहिनि, हीअ पैसे कमाइण जी मशीन आहिनि, उहो एडमिशन था ॾियनि। ॿाहिरि इहो आहे त 5 साल खां अॻु में हू एडमिशन ॾियनि नथा ॿार खे। पर पाकिस्तान में तव्हां जंहिं बि साल में वञो तव्हांखे एडमिशन ॾींदा ऐं उनखे 2-3 कोर्स। ऐं ॿार जी जेका पंहिंजी लाइफ आहे न, जेका मैडम रफ़िया बि चयो, उहा इंजॉयमेंट लाइफ हली थी वञे। त हाणे मुंहिंजी सजेशन इहा हूंदी, इन में मां इन में थोरी मुखालफ़त कंदुमि। पीउ माउ जो इन में न आहे, स्कूल वारनि अहिड़ी इन्वायरमेंट डेवलप कई आहे, अहिड़ी इन्वायरमेंट कंपटीशन जी अॻिते वधण जी डेवलप कई आहे, जो पेरेंट्स चवनि था त हिन रेस में असां बि शामिलु थियूं। हाणे इन में गवर्नमेंट जो किरदारु वाज़े हुजणु घुरिजे, पेटेंट हुजे, हू वाज़े गाइडलाइंस ॾियनि। न असांजे स्कूल में का वाज़े गाइडलाइन ठहियलु आहे। हाणे भले रखनि था, साइकाट्रिस्ट बि रखनि था, काउंसलर बि रखनि था, उनखे एॾी घटि पघार था ॾियनि जो हू टाइम नाले में आहे त असां वटि काउंसलर बि आहे, साइकाट्रिस्ट बि आहे, 6 महीननि में को सेशन कयूं। पर परमानेंट छा उहो वीकली क्लास असेसमेंट, कोर्स असेसमेंट कनि था, जंहिंखे असीं ऑडिट चऊं त ॿार छा जेको कोर्स हिननि पढ़ियो आहे उहो ॿार खे केतिरो सम्झ में आयो आहे। 8 कोर्स आहे। त मां जस्ट इहा ॻाल्हि करे पोइ तव्हां ॿियो क्वेश्चन वठो त सिलेबस ठाहिनि, नर्सरी जो जुदा हुजे, 1 खां 5 ताईं जुदा हुजे। ऐं इहा ॻाल्हि असां जेका मैडम कई त 3 क्लास ताईं प्रमोशन हुजे, 5 ताईं हिकु सिलेबस हुजे, हीअ ॿार पढ़नि, वरी 8 ताईं सिलेबस हुजे, पोइ त अॻिते सिलेबस आहिनि ऐं आहिनि, इन ते कनि। ऐं गाइडलाइंस एजुकेशन डिपार्टमेंट जूं, स्कूल्स जूं प्रॉपर हुजनि ऐं सिलेबस यूनिफॉर्म हुजे, बिल्कुलु प्रॉपर हुजनि। असगर, तव्हां पुलिस जे इंक्वायरी जी पे ॻाल्हि ॿोल कई त मैडम सां ॻाल्हि ॿोल थी असांजी, ॿुधाईंदव त उहा इंक्वायरी हाणे किथे पहुती आहे, पुलिस जी उन इंक्वायरीअ में छा साम्हूं आयो आहे? अॼु पुलिस जी जेका असलम शुरूआती इंक्वायरी आई आहे, पुलिस अॼु स्कूल जो दौरो कयो आहे, क्राइम सीन जो दौरो कयो आहे, जॾहिं त उनखां सवाइ क्लास टीचर्स जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। ऐं ॿियो CCTV फुटेजिस में जेको टीचर मोमिना नारे जो खे रोकण जी कोशिशि करे पियो, उन जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। उनखां सवाइ स्कूल जो सॼो मोमिना जो जेको रिज़ल्ट जो आहे रिकॉर्ड, उहो हथु कयो आहे, जॾहिं त उनखां सवाइ अटेंडेंस वारो रिकॉर्ड बि हथु कयो आहे। जंहिंमें इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त मोमिना 2 ॾींहं अॻु स्कूल मां गैर हाज़िर हुई। हाणे उहा कहिड़नि सबबनि जे करे गैर हाज़िर हुई, छाकाणि त अञा मोमिना जा वालिदैन
ॻोठ वियल आहिनि मोमना जे तदबीन जे हवाले सां, या हिते हैदराबाद न आया आहिनि, त उन्हनि सां बि ASP जो चवणु आहे त तहक़ीक़ाती कमेटी जेका पुलिस पारां जोड़ी वई आहे उहा उन्हनि जा बि बयान रिकॉर्ड कंदी। ऐं उन खां सवाइ मोमना जे हवाले सां जेके ॻाल्हियूं र्यूमर्स हलिया पे, WhatsApp हिकिड़ी चेट हली पे जेका सोशल मीडिया ते, उन जे हवाले सां बि ASP चयो त उहा फेक आहे, अहिड़े क़िस्म जी कंहिं क़िस्म जी उहा चेट न आहे। ऐं हुनजो जेको स्कूल में स्टूडेंट्स सां जेको सोशली कनेक्शन हुयो उहो बि तमामु महदूद हो, तमामु घटि ॻाल्हाईंदड़ छोकिरी हुई। जेके हुन जा क्लासमेट स्टूडेंट्स आहिनि उन्हनि शुरूआती बयाननि में चयो आहे। ऐं हुनजो जेको क्लास जे वर्क जे हवाले सां टीचर्स खां जेको रिकॉर्ड वरितो वियो आहे, त ASP जो चवणु आहे त हिन जा समूरनि रुखनि जो जाइज़ो वठी रही आहे। सर असां कोशिशि बि करे रहिया आहियूं त SSP अमजद शेख साहब सां असांजो राब्तो थिए। तव्हां टिकटॉक जी बि ॻाल्हि कई त छा ॿारड़ा उते चढ़ी अची ठाहींदा हुआ, त छा उन टाइम इंतिज़ामिया को रोकथाम को कुझु न, ईअं ॿारड़ा ईअं मथे चढ़ी वञनि ईअं कनि था, त इहा त तमामु वॾी नाइली आहे इंतिज़ामिया जी। बिल्कुलु, असल में तव्हांखे मैडम रफ़िया जी जेका तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी, त मैडम रफ़िया खां बि इहो पुछणु घुरिजे त जेको ही प्राइवेट स्कूल जी हिकिड़ी जेका माफ़िया आहे, जेका सॼी सिंध में बल्कि सॼे पाकिस्तान में प्राइवेट स्कूल्स जेके ख़ासि तौर ते एलीट क्लास जा जेके स्कूल्स आहिनि, उन्हनि में काफ़ी वक़्त खां स्कूल जे प्रीमिसिस में या स्कूल जे प्रीमिसिस खां थोरो ॿाहिरि ब्रेक दौरान नशे जो इस्तेमालु, सिगरेट जो वाइपो, इहो तव्हांखे जेको कासिमाबाद जा इहे एलीट क्लास जा स्कूल आहिनि उते तव्हांखे इहो आम मिलंदो, जाम मिलंदो। त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते स्कूल जी इंतिज़ामिया जो तमामु लूज़ आहे कंट्रोल। उन खां सवाइ जेको प्राइवेट स्कूल्स जी जेका डायरेक्टोरेट आहे उन्हनि जो बि जेको मॉनिटरिंग जो जेको सिस्टम आहे न उहो तमामु वीक आहे। ऐं ख़ासि तौर ते इन्हनि एलीट क्लास जा जेके स्कूल्स आहिनि, बीकन थी वियो, सिटी स्कूल थी वियो, या जेको फाउंडेशन स्कूल आहे, त उन्हनि स्कूलनि ते ख़ुदि प्राइवेट स्कूल जी जेका डायरेक्टोरेट आहे, जीअं मैडम ख़ुदि ॻाल्हि कई त सिटी स्कूल में साइकोलॉजी जो बि टीचर्स मुक़ररु थियल आहिनि, उते सेशन थियनि था नथा थियनि। त असांखे सॼे जेको प्राइवेट स्कूल जो सिस्टम आहे उनजी जेको मॉनिटरिंग सिस्टम आहे उनखे सख़्तु बनाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं जेको इहो डायरेक्टोरेट आहे इहो बराए नाम डायरेक्टोरेट आहे। तव्हांखे असांखे ख़बर आहे त प्राइवेट स्कूल्स में जेको टीचर्स जी जेका सैलरी आहे उहे टीचर्स एतिरा क्वालिफाइड आहिनि या न आहिनि, उहो तव्हांखे ओपन सीक्रेट आहे। पाण खे ख़बर आहे त प्राइवेट स्कूल्स में टीचर्स खे केतिरी सैलरी ॾिनी थी वञे। उहे ॿारनि खां त वॾियूं चार्जिस फीस जे मद में वठनि था, मोकलुनि जे टाइम में बि चार्जिस वठनि था, पर उन्हनि वटि टीचर्स केतिरा क्वालिफाइड आहिनि या न आहिनि उनजो जेको इहो डायरेक्टोरेट जो मैंडेट आहे त उन्हनि जो उहा चेक करे त आया उहे क्वालिफाइड ट्रेंड टीचर्स आहिनि या न आहिनि। असां तव्हांखे ख़बर आहे त ॿारनि खे स्कूल में टीचर्स जो केतिरो प्रेशर हूंदो आहे होमवर्क जे नाले ऐं पढ़ाई जे हवाले सां, त काफ़ी इलाही शयूं आहिनि। जेको सभिनी रुखनि खां त आया मोमना ते स्कूल में को प्रेशर हुयो या को फैमिली, सही था चओ त समूरनि रुखनि खां मासूम मोमना जी जांच थियणु घुरिजे। बिल्कुलु असकर, वॾी महिरबानी असकर तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो। डॉक्टर मज़हर साहब तव्हांजी महिरबानी, डॉक्टर जमील साहब असीं राब्ते करण जी कोशिशि कई नाज़रीन SSP अमजद शेख साहब सां, उनजी असां सां ॻाल्हि ॿोल बि थी, ते बि थियो त हू प्रोग्राम में अची ज़रूरु उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा, पर SSP साहब न आया। खोड़ सारा SSP अमजद शेख साहब खां बि सवाल हुआ जेके हिते डिस्कस हेठि बि मामला आया त अगरि मंशियात खपे थी स्कूल जे चो तरफ़ त उहा उन ते पुलिस क़दम छो न पई खणे। CCTV फ़क़ति फॉर्मेलिटी आहे त उन ते अमल दरामद केरु कराईंदो। तालीम खाते जे मैडम रफ़िया मल्हा जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन मामले ते सीरियस वठण जी ज़रूरत आहे। मासूम मोमना जे वाक़े ते घण रुखी जांच जी ज़रूरत आहे, समूरनि पासनि खां जांच जी ज़रूरत आहे। हिकु मासूम ॿारड़ो 6हीं क्लास जी न्याणी उहा ईअं किरी फोत थी वञे, खोड़ सारा समाज लाइ सवाल आहिनि। पीउ मां ॻरियूं फीसूं भरे थो त जीअं हुनजो ॿार जो बहितर मुस्तक़बिल थी सघे, उहो बहितर मुस्तक़बिल जे बदिले जॾहिं हुनजे घर में लाश पहुचे थो त कहराम ऐं क़यामत हूंदी आहे। हिन मामले ते समूरे समाज खे, तालीम खाते खे, सिंध हुकूमत खे, तालीमी माहिरनि खे, समूरनि खे गॾिजी वेही करे इन जो को लाइअमल को हल ॻोल्हणु घुरिजे त जीअं हिन क़िस्म जी ॻरियूं फीसूं बि हुजनि, एॾा पैसा बि ख़र्चु थियनि, उन बावजूद बि उतां तालीम न मिले
ऐं उतां अहिड़ा वॾा हादसा थियनि, उन हादसनि जी रोकथाम अची सघे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।